मसो भुरगड़ी मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर कलब लगारी मूजिब मसो भुरगड़ी रहवासियुनि खां बुनियादी सिहत वारी सहूलियत बि हाणे छिनी वई आहे। तहलके हैदराबाद के शाहूकार शहर जा माण्हू अफ्रीका निमा टेंट अस्पताल में दवाऊं वठण ते मजबूर बणियल आहिनि। डॉक्टर भी रेगुलर न थी सघियो ऐं डॉक्टर एक न ॿिए ॾींहुं ड्यूटी सरंजाम ॾियण लॻो, जॾहिं त डॉक्टरियाणी खे भी बदली कयो वियो आहे, जंहिं सबब ॿार ऐं माउ जूं सहूलियतूं अस्पताल में ख़त्म थी वयूं आहिनि। अस्पताल में मलेरिया, टीबी, कारी साई जो को भी शोबो नाहे, जॾहिं त छिते कुते जे चक पाइण जी न वैक्सीन आहे न ई एम्बुलेंस सर्विस आहे। अस्पताल के हेठियों अमलो रोज़ाना जे बुनियाद ते हलाइण लॻो, जॾहिं त कुछ महीना पहिरीं अस्पताल में बरसाती पानी बीहण करे अस्पताल के आर्जी तौर गवर्नमेंट हाई स्कूल मसो भुरगड़ी मुंतकिल कयो वियो, जिते पुण शागिर्दनि जा इम्तिहान शुरू हुअण करे अस्पताल अमले के सामान समेत टेंट अस्पताल ऐं डॉक्टर जे 37 साल पुरानी बिल्डिंग में मुंतकिल कयो वियो आहे, जिते अमलो गैर महफूज़ ऐं लाइफ रिस्क बणियल आहे। हितां जे सियासी समाजी अॻुवाणनि कामरेड निसार लिगारी, अमजद रिंद, एडवोकेट मोहब लगारी ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त अफ़सोस सां चवणो पइजी रहियो आहे त हाणे असां अफ्रीका जे पुठिते पियल मुल्कनि वांगुरु टेंट अस्पताल में सिहत जूं अणपूरियूं सहूलियतूं हासिलु कंदासीं ऐं करोड़ें रुपयनि जी सरकारी बजट कामोरा खाईंदा। हिननि चयो त शाहूकार तहलके हैदराबाद जी पंहिंजी बजट ऐं तहलके जे तेल गैस जी रॉयल्टी आख़िर कंहिंजे खीसे में वञी रही आहे, जो माण्हुनि खे सिहत जी सहूलियत मुयसर नाहे। हिननि सिहत जे सूबाई वज़ीर ऐं वज़ीर आला सिंध खां मामले जो नोटिस वठण जो मुतालबो कयो आहे।